हेलो वरियामा। जी सरवर। वरियामा गुराम के असां ॾिठो आहे हू ॻोठ तरफ़ मोटरसाइकिल ते वञे पियो। तव्हां हिन वक़्तु किथे आहियो? असां हींअर बोरिंग वारे रस्ते ते आहियूं। सरवर तव्हां हिते ई पियो, मां अचां पियो। ठीकु आहे वरियामा। छा चयो वरियाम? वरियाम अचे पियो। इन जो मक़सदु अॼु गुराम खे सटको ॾींदासीं। जादो जादो कुत्तो बि खाधोसूं कुख बि कान मारी। हाणे अदीअ जी मिल्कियत मां असुल आसरो ई लाहे छॾ। मां सम्झां थो जेको न इहो छोरो आध्यारो वठी आया आहिनि पालण जे लाइ, सॼी मिल्कियत उन जे नाले कराए छॾींदो अकबर खान। लॻे थो न शर्म न हया अथन, लाचार हुन जो परायो छोकरो अची पालन था। ऐं इन खां सुठो अलाह साईं पंहिंजी न्याणी खे बि औलाद ॾिया, उन खे पालन न, उन जे नाले मिल्कियत थियनि त ख़ुशी बि थिए। जादो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजो एॾो तजुर्बो आहे, एॾो तजुर्बो आहे। अकबर खान जो जेको ॾाइण अथई ॾाइण, पंहिंजनि छोकिरनि खे हिकिड़ो टको बि पंहिंजी मिल्कियत मां कोन ॾींदो। छोरियूं वञी हाणे से कोॾीअ रांदि कनि, कोॾी कोॾी बसि। जरा मिल्कियत मां रुपयो बि कोन मिलंदो, पोइ कहिड़ो लाचार पियो आहे मिठल ऐं कूज खे असीं ओॾे मोकिलियूं। जॾहिं मिठल न वञी उते अकबर खान जे घर में पेर खोड़िया त पोइ इन अकबर खान जे मरण खां पोइ इन छोरे खे ॿ टे पातर हणी तड़े कढंदासूं घर मां। ॾिसजांइ वेठो अकबर मरण खां अॻु में ई सॼी मिल्कियत इन छोरे जे नाले लिखी छॾंदो। हा तूं इहे ख़्वाब ॾिसण हाणे छॾे ॾे। ऐं मां चवां थी त हाणे मिठल ऐं कूंज खे ओॾे ई मोकिलण वारो इरादो हाणे बिल्कुलु ख़तमु करे छॾ। न जादो न, इहो आसरो मूं अञा ताईं न लाथो आहे। इन मुकरमा वारो आसरो रखियो वेठो आहे। जेसिताईं हिन सिसीअ में साहु आहे न, त इन अकबर खान जे ढींगे ढेरीअ जो सोचींदो ई रहंदुसि। ॿियनि लाइ खॾियूं खोटींदे ॾिसजांइ वेठो कॾहिं पाण वञी उन खॾ में किरंदे हा। ऐं तोखे उतां कढण वारो केर बि कोन हूंदई। अरे तूं इहो पिट को न कर, तूं रुगो मुंहिंजो साथ ॾे। तूं रुगो मूंखे इहो साथ ॾे त मिठल जे सुठी ज़िंदगी गुज़ारण जो सोचूं, उन जे लाइ कुझु कयूं। को हक़ हिलाल जो मिठल लाइ गॾु करे हल। अरे जेकॾहिं हिन उमिरि में हक़ हलाल जो सोचियोसीं न त ॿिनि वेलनि जो अटो बि कोन ख़रीद करे सघंदासीं चरी। पर जेकॾहिं मिठल खान उते रहियो न त अकबर खान जी मिल्कियत मां जेकॾहिं 4 आना बि मिलियसि न त ठठ सां ज़िंदगी गुज़रंदसि। मिठल ॾेई वञण लाइ तयार ई न आहे त मां छा कयांसि? धिका ॾेई मोकिलियांसि छा? अरे तूं हिन घर खे दोज़ख जी तारी ठाहियो वेठी हुज, उल पिया ॿरनि उल। पोइ ॾिसजांइ ते मिठल हितां निकिरी वञी कीअं नथो करे अकबर खान जो ढींगो ढेरी। तव्हां पक्को सुञातो त उहो गौराम ई हुयो? वरियामा हू असांजे भर मां गुज़रियो आहे, असां हुनखे कीअं न सुञाणींदासीं। हाणे दुआ कयो त गौराम साॻे रस्ते सां मोटी अचे। खाली गौराम खे लेटायूं था, ऐं जेकॾहिं कंहिं ॿिए रस्ते सां ॻोठ निकिरी वियो न पोइ हुनजो भाग वरियाम विचां कोन वेंदो, ईंदो वेंदो हिन ई रस्ते सां आहे। मां बि इहो ई थो चाहियां सारग त ख़ुदा करे हितां ई अचे। वरियामा आख़िर ॻाल्हि कहिड़ी थी आहे जो तूं गुराम जे पोयां हथ धोई पियो आहे? हिन सुल्तान वारनि खां संग जी खुर कई अथई, ऐं मुंहिंजे पिरीअ सां इहो गौराम शादी करण थो चाहे। चइबो त इहा ॻाल्हि आहे, तॾहिं तूं होश में न आहे न। सरवर इन गौराम सां अहिड़ो त हशर करणो आहे जो शादी त परे जी ॻाल्हि आहे, ये सॼो साल खट ते वेठो हुजे। त पोइ अॼु ॿई टंगूं भञूंसि था, सॼो साल हलण खां हलाक हूंदो। वरियामा गुराम खे पादर हणंदासीं त सुल्तान वारा तुंहिंजे लाइ मसइलो पैदा कंदा। मां उन्हनि सां जहिड़ो कोन थो कयां, पर जेकॾहिं इहे मुंहिंजी गिची में पइजी विया त पोइ उन्हनि खे मुंहुं ॾेई वठंदुसि। जेकॾहिं सच में गुराम खे रिश्तो ॾियनि पिया पोइ त सुल्तान वारा विच में ज़रूर ईंदा। उन्हनि खे बि मुंहुं ॾेई वठंदासीं। तूं घबराई छो पियो? बस दुआ कर त इहो गौराम इन ई रस्ते सां अची वञे, किथे इहो रस्तो बदिलाए न वञे।
मासी अॼु वसाई ईंदी अदी जो रिश्तो वठण लाइ। हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो, जेकॾहिं कंहिं बि गड़बड़ कई त हुनजो अंजाम सुठो न थींदो। पापा जॾहिं हीअ शादी करण ई नथी चाहे त पोइ हिन जे निड़ीअ जे मथां लत रखी हिनखे ज़ोरी शादी छो थो कराई? जेकॾहिं हिनजी शादी न करायां छा हिनखे सॼी ज़िंदगी हिन घर में विहारे छॾियां? जेकॾहिं हिन जी शादी करणु लाज़मी आहे त पोइ हिन जो रिश्तो वरियां। बस हाणे बस उन्हनि कमीणनि जो मुंहुं साम्हूं नालो न वठ। इहो पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां ख़्यालु कढी छॾियो त मां को पंहिंजे फ़ैसिले तां फिरंदुसि। इन करे इहा शादी माठ मीठ में थी वञे त बहितर रहंदो, छो त रोज़ राड़े मां तव्हांखे कुझु बि न आहे मिलण वारो। अबा न मां वधीक ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे। अदा मां तयारु आहियां, जिते तव्हांजी दिलि चए न तव्हां हुन घर में मुंहिंजो जनाज़ो मोकिले छॾिजो। मां बिड़क बि न कढंदसि, मां तयारु आहियां। पाण सदाइन मुड़ सहथीला, पाण सदाइन मुड़ सहथीला, ज़ालिम विझन ॾहका, ज़ालिम विझन ॾहका। हीअ दुनिया दर्दन जो दरिया, हीअ दुनिया दर्दन जो दरिया। घट में पई घोड़ा गाड़, बाहर बियो देखा, बाहर बियो देखा। हीअ दुनिया दर्दन जो दरिया। गाल तो ॿुध सियाणी, ही निभागा हिते छो रहिया आहिनि? असां अॻु में ई घटि आहियूं। बाबा कोड़ा मां जॾहिं खां हिते आयो आहियां न तव्हांजा भाग वरिया आहिनि। हा दी, राब जे अचण खां पोइ वॾो फ़र्क़ु आयो आहे। हा हा मां बि चवां त हाणे असां छो हिंदोरनि में पिया लुडो? हिंदोरनि में त कोन था लुडो, पर हाणे पट ते लेथड़ियूं बि त कोन था पायो न। तुंहिंजो मक़सदु त असां पहिरियां पट ते पिया लॻासीं, मतबर पहिरियां भितर ते गुज़ारो कंदा हो, हाणे ढो ते मानी थो खाई, अञा शुक्र नथो करी मंडा। छोरा छा तुंहिंजे अचण खां पहिरीं असां भितर खाईंदा हुयासीं छा? न नानी मां तोखे न माए बाबे कोड़े खां पहिरीं त सॼो ॾींहुं पियो आगुर चटींदो हो। छोरा मां चवां थो मुसाफ़िरी न थी त ॾे हिन सटको। हा दा तूं असांखे सटको ॾींदे, तोखे नथा चऊं त वरी ठहियो हाणे ठहियो, नंढे वॾे सां ॻाल्हाइण जी तमीज़ ई न रही अथई। सियाणी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, अञा तूं वेठी तॾहिं कुझु होश में न, तुंहिंजे वञण खां पोइ मूंसां अहिड़ो असरु कंदा अथई छा ॿुधाए। असां तोखे कम जो चवंदा आहियूं न। अरे रे पिनड़ खे तव्हां कमु था चओ? तरीक़ो कहिड़ो बि हुजे, पैसा रुगो ॿाहिरां अचनि, इन खे कमु चइबो आहे न। नानी साणी तूं इन खे सम्झा। तव्हां सम्झी विया हो, हाणे अची कोड़े जो वारो रहियो। सियाणी हण हण छोरनि खे पादर हण, तॾहिं इहे सुधरंदई। अदा तोखे ॾिसी रहंदासीं। ठहियो हाणे ठहियो, वॾे भाउ सां पियो तो वात हाणी। ॿारहां अचां पियो त गोराम पंहिंजी भेण खे सुल्तानार जे घर वठी पियो वञे। चाचा सच चवी पियो या मज़ाक पियो करी? मज़ाक छो कंसि, इहो सच आहे, मां पाण ॾिसी आयो आहियां। वया त पंहिंजे पेरनि सां, पर मोटंदा चैन कंधनि ते। तुंहिंजो दिमाग़ छा ते ख़राब थियो आहे वरियाम? तो थो थी बाबा मां इन गोराम खे ज़िंदा कोन छॾींदुसि। मां चवां थो पुट ज़िद खे छॾ ऐं माठ कर। इहो रिश्तो मां कॾहिं बि थियण कोन ॾींदुसि। वरियाम पराई छोकिरी आहे, मालकनि जी मर्ज़ी आहे, हो ॾियनि न ॾियनि, तूं भला ॿुधाए छा कंदे? खुदो तोखे कहिड़ो लाचार हो जे इहा ॻाल्हि अची हिते कई? मूंखे कहिड़ी ख़बर त वरियाम होशर में निकिरी वेंदो। ॻाल्हि हिन खुद अहिड़ी ॿुधाई आहे जो मुंहिंजा पिता ई सड़ी विया आहिनि। अञा पंहिंजो होश न वञायां। पुट हाणे सदोरी खे विसारे छॾ। बाबा मां पंहिंजी ज़िंदगी में सदोरी खे कॾहिं बि विसारे नथो सघां। ही वरियाम मरी त सघे थो, पर सदोरी खे विसारे कॾहिं बि कोन थो सघे। पुट दुनिया में ये आखिरी छोकिरी त न आहे न। ॻाल्हि पहिरें आख़िरी जी न आहे, सिर्फ़ ॻाल्हि हूंदी आहे दिलि जी, ऐं मुंहिंजी दिलि सिर्फ़ ऐं सिर्फ़ सदोरी सां आहे। ऐं मां जेकॾहिं शादी कंदुसि त सिर्फ़ ऐं सिर्फ़ सदोरी सां कंदुसि, न त सॼी ज़िंदगी मां कुंवारो वेठो हूंदुसि। पोइ पुट मां बि तुंहिंजो हक़ बख़्शराए थो छॾियां। तव्हां इहो न सोचिजो त असां सदोरी खे ॾुखियो रखंदासीं। सदोरी
अदा गोराम जे दिल ते राज कंदी ऐं हिंदोरनि में लुडंदी। अदी असांखे इन रिश्ते खां को बि इनकार कोन्हे। अदा इहा तव्हांजी वॾी वॾी महिरबानी आहे जो तव्हां असांखे सदोरियो संग ॾिनो ऐं पंहिंजो सम्झो। भला मां सुभाणे पोती विझी वञा? अदी सदोरी हाणे तव्हांजी अमानत आहे। हाणे तव्हां पोती विझी वञो या वनवा में विहारे वञो, उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। सुभाणे त मां सेहरा चवराए पोती विझी वेंदसि। बाक़ी पोइ पंहिंजे भाउ सां सलाह करे तव्हांखे शादी जी तारीख़ ॿुधाई वेंदसि। अदी जेतिरो बि जल्द थी सके असांजे कुलनि तां इहो वज़न लाइ छोकिरी त जल्दी परणाए वठी वञ। अबा एतिरी जल्दी छो? न्याणी असांजे मथां को बार त नाहे। अदी मां मञा थी त तव्हांजी न्याणी तव्हां मथां बार नाहे, पर मां छा कयां, मुंहिंजो भाउ गोराम बि तकड़ लायो वेठो आहे। चए तो हिकु ॾींहुं रिश्तो पको थिए त ॿिए ॾींहुं शादी। भली पोती विझी वञो, बाक़ी शादीअ लाइ असांखे थोरो वक़्तु ॾियो। न मासी, ही मर्ज़ी जा मालिक आहिनि, जहिड़ी माल तारीख़ ॾेई वञनि असां पंहिंजी तयारी करे छॾी आहे। पुट हाणे जहिड़ा छॾे तूं पंहिंजे बारे में कुझु सोच त मां तुंहिंजे लाइ को रिश्तो हथ कयां। बाबा ईअं कर अदा जी शादी करा त हिन खां पोइ असांजो बि को नंबर अचे। न सौट दिलबर ही शादी कंदो न तो दातो जो ही वारो ईंदो। इहो ई त पिटिया पियो सौट। भला एॾी तकड़ अथई त पहिरियां तूं शादी कर। मूंखे को एतिराज़ न आहे अदा। चओ बाबे खे त को मुंहिंजे लाइ कुंवार ॻोल्हे। चरियो थियो ई छा? वॾो भाउ अञा वेठो आहे तो नंढे जी मां शादी करायां? चाचा सौट वॾो ई अञा राज़ी नथो थिए, पोइ त तोते का 8 साल इंतज़ार करणो पवंदो। हाणे त मां इंतज़ार कोन कंदुसि बाबा। जेकॾहिं मुंहिंजे लाइ रिश्तो ॻोल्हे थो त ठीकु आहे, न त मां पंहिंजी कुंवार पाण हथ कंदुसि। बाबा मुंहिंजी सलाह वठ त पहिरियां तोदे लाइ को रिश्तो हथ कर, न त ही त हथनि मां पियो थो वञे। पुट जे दोदे जो भलो चाहींदो त तूं पंहिंजे लाइ रिश्तो ॻोल्हे। मां जंहिंसां शादी करणु पियो चाहियां न ॼाण त उहा अलाए केॾां वई। अदा इन जो मतिलब त तूं पंहिंजी मस्तानी सां ई शादी कंदे? हा मुंहिंजा भाउ, हिकु न हिकु ॾींहुं त मां हुनखे ज़रूर ॻोल्हे रहंदुसि। माई सियाणी अॼु मां पोती विझण वेंदसि, तूं पोती जो सॾु पूरे ॻोठ में ॾेई अचिजां। सभ खां पहिरियां इहो सॾु वञी सावण जे घर ॾेई अचिजां। माई मां ॻोठ में सॾु ॾियण त वेंदसि, पर पहिरीं वञी तूं सुल्तान वञण खां पक करिया। ईअं न ते ॼालियूं त ऐं बंदूकूं खई बीठा हुजनि। मां सुल्तान सां ॻाल्हाए रिश्तो पको करे आई आहियां। तूं त वञी रिश्तो पको करे आई, पर 2-3 दफ़ा मल्हार अॼु मुंहिंजे घर ते मूंखे धमकियूं ॾेई वियो आहे ऐं चयईं त गौरा मार खे रोक त असां इहो रिश्तो न कंदासीं। छा छोरे मल्हार तोखे धमकायो आहे? पर छो? जीअं ई तव्हां सुल्तान सां रिश्तो पको करे आई मोटियो न, तीअं ई मल्हार अची मुंहिंजे घर पहुतो ऐं चयईं त कन्न खोले ॿुधी छॾ नानी सियाणी, ही रिश्तो तो करायो आहे न। हाणे जेकॾहिं सुभाणे या ॿिए ॾींहुं माई वसाई पोती विझण आई त पंहिंजे दर जे साम्हूं उन्हनि खे पूरो मां कंदुसि ऐं तोखे तुंहिंजे घर में अची पूरो कंदुसि। इन करे तूं वञी वसाई ऐं गोराम खे सम्झाए अच। वञ, असांजे दर ते अचण जी ग़लती न कनि। जेकॾहिं न मुड़िया त पंहिंजे नुक़सान जा ज़िम्मेवार पाण हूंदा। पोइ हाणे तूं ई मूंखे ॿुधा त हाणे मां इहो सॾु हलायां या न? ऐं मुठियसि तो त ॻाल्हि ई ॿी करे छॾी। सुल्तान चयो त अची पोती विझी वञो ऐं तूं थी चवीं त छोरो मल्हार दर ते बंदूक खयो बीठो आहे। हाणे कजे छा कजे नानी सियाणी? इन करे ई त चवां थी त सॾु हलाइण में या तकड़ न कर। पहिरीं सुल्तान वारनि सां ॻाल्हाए पक करे हिकु दफ़ो। ठीकु आहे नानी सियाणी, ठीकु आहे। गोराम अचे, असीं पाण में सलाह कयूं, पोइ मां तोखे ॿुधायां थी। इन करे ई त चवां थी त पोती अॼु या सुभाणे पची सघे थी। पहिरीं सुल्तान सां ॻाल्हाए पक कर। सही आहे माई, सही आहे। तूं असांखे कुझु सोचण त ॾे। पुट मल्हार, तव्हां असांखे ॾोही सम्झो पिया, पर तव्हां यकीन कयो त असांजी दिलि तव्हांजे तरफ़ खां साफ़ आहे। तव्हां हिन वक़्तु गोराम खे पंहिंजी भेण जो रिश्तो ॾियो पिया, पर इहो सरासर ज़ुल्म आहे ऐं असां सां बि तव्हां नाइंसाफ़ी कयो पिया। राजा मां तुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झां पियो, पर इहो ज़िद
अदा सुल्तान जो आहे। छा पुट मल्हार तू सुल्तान खे पंहिंजे ज़िद तां लाहे नथो सघीं? चाचा सावण मां पंहिंजी तरफ़ खां पूरो ज़ोर लाए चुको आहियां, पर अदा सुल्तान कोन थो मञे। पुट जेकॾहिं तूं साथ ॾी त मां सुल्तान खे वरी बि मेड़ में था लिकियां। चाचा सावण हाणे कुझु बि कोन थींदो। तव्हां पंहिंजी तरफ़ खां केतिरो बि ज़ोर छो न लायो, पर अदा सुल्तान कॾहिं बि कोन मञींदो। हिन जो मक़सदु तव्हां गौराम खे रिश्तो ॾेई छॾियो। चाचा सावण अञा ॻाल्हियूं हलनि, मां बि चाहियां थो त इहो रिश्तो न थिए। पुट तॾहिं त चवां थो त मां बि सुल्तान खे अची मेड़ में थी कयां ऐं तूं ई मां गॾिजी ज़ोर लायूं, मतां पोइ सुल्तान राज़ी थी। पुट मां त तव्हांखे इतबार ॾियण लाइ बि तयारु आहियां त असां राणीअ खे नाहे बल करायो। अलाए छोरीअ जो छा ते दिमाग़ ख़राबु थियो जो असांजी ख़ुशियुनि में ज़हर मिलायो हुई। निभागी बस चाचा, जेको कुझु थियो हुनखे दोहराइण जी का बि ज़रूरत न आहे। हाणे जेको कुझु थी रहियो आहे उन ते सोचो। पुट मल्हार तूं मुंहिंजो साथ ॾे त राति मां सुल्तान सां मिलण अचां। ठीकु आहे चाचा सावण, राति तव्हां उताक ते अचिजो। मां अदा खे राज़ी करण जी कोशिश कंदुसि। अल्लाह कंदो त अदा सुल्तान राज़ी थी वेंदो। मिठल रोज रोज जे जहिड़ो को सही आहे त असां हली अम्मा बाबा ॾे रहूं, न त पोइ मां उते वञां थी। हलंदो छो न हलंदो? बाबा जेकॾहिं मां ओॾां वयसि न त वरी वापसि मोटी तव्हां ॾे कोन ईंदो। मां सोचे सम्झी पोइ पंहिंजो फ़ैसिलो ॾे। सुभाणे ईअं न चइजांइ त असांजो पुटु असांखे पीढ़ीअ में छॾे साल जे चवण ते ओॾे हलियो वियो। बाबा असीं तोखे मयार हरगिज़ कोन ॾींदासीं। जेकॾहिं तूं हुनखे वठी वेह न, असांखे ॿी ख़ुशीअ जी ॻाल्हि कहिड़ी हूंदी? हिन छोरी असांजो करे छॾियो आहे जीअण जंजाल। हीअ किथां निकिरंदी त असांजूं अखियूं थदियूं। बाबा अम्मा तूं ॿुधाए तूं छा थी चईं? इहो ई पुट जेको पिणई चए पियो, जेतिरो हिन छोरी मां तुंहिंजो पीउ बेज़ार आहे न, मां बि ओतिरी बेज़ार आहियांसि। हाणे तोखे पक थई मिठल, ही ॿई असांखां बेज़ार आहिनि। जेकॾहिं अञा बि तूं हिन घर में रहण चाहीं थो न त भली रहो, मां हिन घर में न रहंदसि। जेकॾहिं असां ओॾे हलूं ऐं उते तुंहिंजा माउ पीउ बि वरी असां मां बेज़ार थी पवनि त पोइ? मुंहिंजा पीउ मां इन्हनि जहिड़ा न आहिनि। ही तोखे कढनि था, पर बाबा चयो त असां वटि रहो। ठीकु आहे पूजा, तूं कपिड़ा लटा ठाहे, शाम सां ओॾे हलंदासीं। सच मिठल? चयमि न, शाम हलंदासीं। पर जेकॾहिं तुंहिंजी इजाज़त हुजे त सुल्तान वारनि खां हिकु भेरो वरी संग जी घुर कयूं। बाबा तूं छा थो सम्झी त सुल्तान राज़ी थी वेंदो? पुट मल्हार त राज़ी आहे, बाक़ी सुल्तान सां मिलण खां पोइ इहा ख़बर पवंदी त उनखे केतिरो ज़िद आहे, ऐं इहा बि ख़बर पइजी वेंदी त राज़ी थिए थो या न। पोइ ईअं कर बाबा, तूं पाण सां गॾु चाचा खुदाबख्श खे बि वठी वञ ऐं ॿई वञी सुल्तान खे पटका मेड़ कयो। जेकॾहिं असां जे ईअं करण सां तुंहिंजो भलो थिए थो त असां राज़ी आहियूं। चाचा खुदाबख्श, थी सघे थो सुल्तान राज़ी थी वञे। जेकॾहिं न हू तव्हां सां राज़ी हुजनि हा त गौराम खे सदोरी जे संग कॾहिं बि न ॾियनि हा। सुल्तान असांखे ॾेखारण लाइ इहो कयो आहे, बाक़ी मल्हार उनजे मथां पूरो पूरो ज़ोर रखी वेठो आहे। असांजे न ॾिसे मत मल्हार जे करे राज़ी थी पए। बाबा तूं सिर्फ इहो ॿुधा त मल्हार छा चयो, अचो या न? हा पुट, इहा मल्हार ई सलाह ॾिनी आहे त तव्हां उताक ते अचो, मां सुल्तान खे उते वेहारींदुसि। थी सघे थो त हिन में वराम जी भलाई हुजे। चाचा खुदाबख्श, जेकॾहिं ईअं थिए थो ऐं सुल्तान राज़ी थी थो वञे न त मूंखे ॿियो छा घुरिजे? असां त पूरो पूरो ज़ोर लाईंदासीं। वधीक तुंहिंजो नसीब। सुल्तान आहे वॾो ज़िदी, अलाह ईमान ॾेसि, बाक़ी असां बि बसां कोन घटाईंदासीं। मालिक भलाई कंदो बाबा। हाणे ॿुधायो त छा कजे? हिकु तरफ़ सुल्तान हा करे छॾी आहे ऐं ॿिए तरफ़ मल्हार धमकियूं पियो मोकिले। इन्हीअ करे तव्हां सां सलाह कयां पई, पोती विझण वञा या न? चाचा तूं वञी सुल्तान सां मिली अच। ॾिस तो चवे छा थो। जॾहिं सुल्तान हा करे छॾी आहे तूं माई वञे न, वञ पोती विझी चए। इन टिजण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? पर मल्हार जेका धमकी मोकिली आहे उहा मल्हार जो ठलियूं बब क्यों आहिनि, बब क्यों?
ये तो कोनी को बस हा करे छॾियो आहियां हा सवींदा तूं दर तां मोटाए छॾींदा हिकिड़ो दफ़ो सुल्तान सां मिलण में भला हर्ज कहिड़ो आहे तव्हां वञी हुन सां सॼी हक़ीक़त बयानु करे अचो पोइ ॾिसो ॾिसो त सुल्तान चए छा थो पुट गोराम तूं चईं थो ता वञा थो बाक़ी हा त हाणे सुल्तान सुल्तान इहो ई चवंदो न जॾहिं मूं हा करे छॾी आहे त मल्हार केरु थींदो पपकिन ॾियण वारो जा जवाब ॾियण वारो जॾहिं तव्हां सुल्तान खे वञी दां ॾींदो त उहो मल्हार खे पाण ई सम्झाईंदो ऐं पोइ इज़त सां वञी पोती विझी ईंदासीं न त हू मूंखे अजायो खुटको लॻो पियो हूंदो दिलि सां मां सेरा बि न चई सघंदसि ठीकु आहे यार गोराम पुट तूं चई थो न अची वञा थो सुल्तान सां मिली थो अचां हुन सां ॻाल्हाए थो अचां बाक़ी हीअ न माई मूंखे अॼु बि डपु थो लॻे त कंहिं महिल सभिनि जा सिर न खणाए छॾे